ॾे परॾे में मौजूद मुंहिंजे समूरनि सॼण साथियुनि खे पंहिंजे मेज़बान इलियास थरी पारां पहर पुकारूं प्रोग्राम में ख़ुशि आमदीद भलीकार ऐं अस्सलाम वालेकुम। दोस्तो कीअं आहियो? ख़ुशि आहियो? चाक चङा भला जोड़ मतारा। पंहिंजे टीवी चैनल थर थाक खे तव्हां सब्सक्राइब कयो आहे? दोस्तो तव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां थर थाक खे सब्सक्राइब न कयो ऐं अॼु पहिरियों दफ़ो तव्हां पंहिंजे हिन प्रोग्राम खे ॿुधो पिया त सब्सक्राइब ज़रूरु करियो। टीवी चैनल थर थाक तव्हांजो पंहिंजो चैनल, उनखे लाइक करियो, शेयर कयो ऐं कमेंट कयो। अॼु असीं हिन प्रोग्राम पहर पुकारो में जेको मुख्य मौज़ू खणी अवां जा ॾाढो हाज़िर थिया आहियूं उहो आहे थर में हर साल ॾुकार या वसकारे जी सूरत हाल में हिकमत अमली खां थर वांझियल छो आहे? थर इन हिकमत अमलीअ जे हवाले सां मालिकी ऐं वारसीअ खां वांझियल छो आहे? थर जा चूंडियल नुमाइंदा, थर जा उहे भोतार वॾेरा ऐं पटेल जेके थर जे ग़रीब मिसकिन अबोज माण्हू खे वोट जे नाले ते लुटीनि ऐं फुरीनि था, कूड़ा ऐं दिलासा धोखा ॾियो वोट वठण खां पोइ ग़ाइबु थियो वञनि ऐं थधियुनि एसियुनि वारनि बंगलनि में वञी रिहाइश इख़्तियार कनि। थर जो ग़रीब मिसकिन माण्हू उस काढ़े लुक झोलनि ॾुखनि ॾोलावनि में सड़े त पियो सड़े, संदन छा वञे। इहा हिकिड़ी रवश जेका आहे ख़तरनाक क़िस्म जी रवश आख़िर थर जे ग़रीब मिसकिन माण्हुनि तां कॾहिं टरंदी? कॾहिं इन रवश जो ख़ात्मो ईंदो जो हर कमु हिकमत अमली प्लानिंग सां थींदो, जंहिंजे नतीजे में थर जो माण्हू ॾुकार में बि सर्वाइव करे सघंदो, हली सघंदो त वसकारे में बि पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ जेको सो कुझु न कुझु समर साण गॾु करे सघंदो। यकीनी तौर ते इहे ॿई अहम मौज़ू आहिनि, ॾुकार बि ऐं वसकारो बि। यकीनी तौर ते थर में जॾहिं वसकारो पए थो त थर जे ग़रीब मिसकिन माण्हुनि जे चेहरनि ते ख़ुशियुनि जा टहक, ख़ुशियुनि जूं मुर्कूं फैलिजी थियूं अचनि। थर साओ सताबो थिए थो, थर जे अंदरि गाह पटो, थर जे अंदरि ॿनी ॿारो पाणी, हर क़िस्म जी जेका असां सहूलियत अचियो वञे ऐं चौपायो माल बची थो पए। चवनि था त थर जो गुज़ारो ई ॿिनि शयुनि ते, हिकिड़ो त बरसाति थिए ऐं ॿियो चौपायो माल थिए। ऐं इहे ॿई शयूं जेकॾहिं थर जे अंदरि महफ़ूज़ आहिनि त थर जो माण्हू शाहूकारु आहे। पर उन जे लाइ बि बुनियादी तौर ते शर्त इहो आहे त उन्हनि खे प्लानिंग ॿुधाई वञे, उन्हनि खे हिकमत अमलियूं ॿुधायूं वञनि, जदीद इतलाती टेक्नोलॉजी जा जेके टूल्स आहिनि चौपाए माल खे बीमारियुनि खां बचाइण जा, पंहिंजो पाण खे महफ़ूज़ रखण जा, ॿोॾनि तूफ़ाननि आफ़तनि मुसीबतनि ज़िलज़िलनि खां बचण जे लाइ अॻुवाट जेका प्री प्लानिंग जेका हिकिड़ी हिकमत अमली थींदी आहे उहा कीअं जोड़िजे, उन ते कीअं अमल पैरा थिजे, इहे समूरियूं ॻाल्हियूं आहिनि जेके थर जे ग़रीब मिसकिन माण्हुनि खे सम्झाइण जूं, ॿुधाइण जूं इन जी ज़रूरत आहे। पर छा इदारा, मौजूदु इदारा जेके इन कम सां लाॻापियल आहिनि, ख़ुसूसी तौर ते रेवेन्यू डिपार्टमेंट, डिप्टी कमिश्नर ऑफिस ऐं ॿिया जेके इदारा आहिनि उहे इन हवाले सां रनिंग कनि पिया, या उहे सुबुह खां शाम ताईं पंहिंजे थधियुनि ऑफिसनि में वेही पघारूं खणी ऐं हीअ जेका रिश्वत जी बाज़ार गरम आहे जेका हर हवाले सां मुल्क जे अंदरि बि वॾे पैमाने ते फैलियल आहे, जंहिं ते ॻणिती जो इज़हार कयो पियो वञे। इन ई साॻे ई कल्चर में इहे थर जा कामोरा बि ढकिजी विया आहिनि ऐं थर जो ग़रीब मिसकिन माण्हू अञा बि केतिरनि ई सालनि ताईं इन्हनि ॾुखनि ऐं तकलीफ़ुनि में भोगींदो रहंदो। छा ईअं ई आहे छा? मजमूई तौर ते जेतोणीकि थरपारकर जो ज़िलई हेडक्वार्टर मिठी ऐं उमरकोट जो ज़िलई हेडक्वार्टर उमरकोट शहर ॾिसण जे ख़्याल सां त थरपारकर सां तालुक़ु रखंदड़ इहे ॿई शहर थर जा न लॻंदा आहिनि। महसूसु थींदो आहे त ॼण कंहिं पाकिस्तान जे जदीद तरीन शहरनि में दाख़िल थिया आहियूं। पर इन खां ॿाहिरि निकिरबो त कारीअ वारा कख आहिनि। पीपल्स पार्टी जा उहे माण्हू जेके गुज़िरियल 14 सालनि खां बरसरे इक़्तिदार आहिनि, उन्हनि उमरकोट ऐं थरपारकर खे तबाह करण में टके जी बि कसर न आहे छॾी। थर जा रोड रस्ता, उमरकोट जा रोड रस्ता, थर जूं बाज़ारूं, घिटियूं गलियूं, थर जा महिला, थर जूं स्कूलूं, इस्पतालूं, थर जा जेके बि प्रोजेक्ट्स आहिनि, तव्हां को हिकिड़ो प्रोजेक्ट खणी उनखे एग्ज़ाम्पल जे तौर ते इहो ॿुधाए सघो त हीअ असां जोड़ियो ऐं इंतिहाई शानदार स्टाइल में रनिंग करे पियो, असीं तव्हांखे सलाम करियूं।
का इन में कंहिं बि क़िस्म जी का बि पॉलिटिकल एफिलेशन न आहे। बिल्कुलु हिकिड़ी मुकमल तौर ते इंडिपेंडेंट हिकिड़ी राय आहे, हिकिड़ी गैर जानिबदार राय आहे त 14 साल अची पिया थियनि तव्हां थर जे ऐं उमरकोट जे जेके थर सां वास्तो रखंदड़ माण्हू आहिनि, जेके हज़ारनि लखनि जे तइदाद में माण्हू आहिनि, जेके पहिरें उघाड़ा सुबुह खां शाम जो 5 वॻे ताईं लाइनूं ठाहे तव्हांखे झोल भरे वोट ॾेई बेनज़ीर शहीद जे नाले ते कामयाबु कंदा रहिया आहिनि, तव्हां आख़िर उन्हनि सां धोखा ऐं फराड करणु आख़िर कॾहिं त बंदि कंदो? हिकिड़ो वॾो सुवालु आहे। ऐं कॾहिं अव्हां इहो वीचारियो आहे इन्हनि 14 सालनि जे दौरान त थर में जेकॾहिं ॾुकार थो अचे त उन ॾुकार खां बचण जे लाइ थर जे माण्हुनि खे इंतां लॾ पलाइण खां बचण जे लाइ ऐं लॾ पलाइण जी सूरत में जेको थर जी तालीम ऐं सिहत तबाह थी थिए उन खां बचण जे लाइ का हिकमत अमली जोड़िजे, को DC खे घुराए उनखे छंड पटिजे, को SSP खे चइजे, को जेके इदारा आहिनि सिविल सोसाइटी जे नाले ते हिकिड़ा धप करे वियल मुदे ख़ारिज क़िस्म जा जेके समाज सुधारक ऐं अलाए छा छा अलाणा फलाणा वॾा ख़िताब माणियो पिया घुमनि, इन्हनि माण्हुनि खां तव्हां कॾहिं इहो पुछियो आहे त तव्हां इहो थर जे निबल ऐं ग़रीब मिसकिन माण्हुनि जे चहिरनि जा फ़ोटू जेके आहिनि से कैश कराए आलमी डोनर इदारनि जे आॾो जेका हिकिड़ी दलाली जो इहो जो धंधो शुरू कयो इहो बंदि छो नथा करियो? ऐं तरक़ी आख़िर तरक़ी मुस्तक़िल बुनियादनि ते छो नथी नज़र अचे? कॾहिं इहो तव्हां क्वेश्चन कयो आहे? कॾहिं इन क़िस्म जी का जांच कई आहे, का हिकमत अमली, का इन्वेस्टिगेशन थी आहे? छो नथी थिए? इन में कसूर हितां जे पढ़े लिखे दानश्वर अदीब ऐं उन मौक़े परस्त शाइर अदीब ऐं दानश्वर जो आहे, समाजी अॻुवाण जो आहे ऐं सिविल सोसाइटी जो आहे, जेके सिर्फ़ु पंहिंजे मफ़ादनि जी ख़ातिर ख़ामोशी जो चुप जो तालो हयो ऐं माठ कयो वेठा आहिनि। दोस्तो, असां समूरनि खे घुरिजे त पंहिंजे हक़नि जे लाइ बाशऊर थियूं। थरपारकर जे अंदरि केतिरियूं एतिरियूं NGOs आहिनि जिन खे लखें किरोड़े ऐं अरबें डॉलरनि जा प्रोजेक्ट मिलनि था जेके थर जी गुरबत खे घटाइण, पावर्टी एविलेशन, पावर्टी रिडक्शन ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ मौज़ुअनि जे हवाले सां, जंहिंमें वुमेन राइट्स, चाइल्ड राइट्स, ह्यूमन राइट्स यानी ॿारनि औरतुनि ऐं मर्दनि जे हक़नि जे हवाले सां जंहिंखे ह्यूमन राइट्स चइबो आहे, इंसानी हक़नि वारा प्रोजेक्ट उहे मौजूदु आहिनि। ॿारनि जी औरतुनि जी तालीम जे हवाले सां तमामु वॾा प्रोजेक्ट मौजूदु आहिनि। एडवोकेसी यानी प्रचार तबलीग, माण्हुनि खे अवेयरनेस ॼाण ॾियण जे हवाले सां तमामु वॾा प्रोजेक्ट मौजूदु आहिनि। पर तव्हांखे किथे रिज़ल्ट नज़र अचे थी? हा, एतिरी रिज़ल्ट ज़रूरु थिए त उन्हनि ऑफिसनि जे मथां शमसी तवानाई समेत उहे समूरियूं आसाइशूं ऐं सहूलियतूं मौजूदु आहिनि जेके उन्हनि खे पाण ताईं महदूद रखणियूं आहिनि। थर जो माण्हू भोगे ऐं थर जो माण्हू बुख बदहाली में तबाह ऐं बर्बाद थिए। इन में सिविल सोसाइटी ॿियनि जो छा? अॼु जे लाइ एतिरो ई। मिलंदासीं सुभाणे वरी ॿिए प्रोग्राम।